ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 17/2/2026। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार तव्हां सभी तव्हां हाणे अमरलोक स्थापना करण जे निमित्त आहियो, जाते कोई दुख व पाप न हूंदो। उहा आई वाइसलेस वर्ल्ड। प्रश्न, गॉडली फैमिली जो वंडरफुल प्लान कहिड़ो आहे? उत्तर आहे, गॉडली फैमिली जो प्लान आहे फैमिली प्लानिंग कर, हिकु सत धर्म जी स्थापना करे अनेक धर्मनि जो विनाश करणु। मनुष्य बर्थ कंट्रोल करण लाइ प्लान्स ठाहींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि उन्हनि जा प्लान्स हली न सघनि। मां ई नई दुनिया जी स्थापना कंदो आहियां त बाक़ी सभु आत्मायूं मथे घर हली वेंदियूं, ॾाढी थोरी आत्मायूं रहंदियूं। ओम शांति। इहे घर बि आहे, यूनिवर्सिटी बि आहे, इंस्टीट्यूशन बि आहे। तव्हां ॿारनि जी आत्मा ॼाणंदी आहे कि शिव बाबा आहे। आत्मायूं सालिग्राम आहिनि, जंहिंजो इहो शरीर आहे। शरीर न चईंदो असांजी आत्मा, आत्मा चईंदी आहे असांजो शरीर। आत्मा आहे अविनाशी, शरीर आहे विनाशी। हाणे तव्हां पंहिंजी खे आत्मा सम्झंदा आहियो। असांजो बाबा शिव आहे, उहो सुप्रीम फादर आहे। आत्मा ॼाणंदी आहे उहो असांजो सुप्रीम बाबा बि आहे, सुप्रीम टीचर बि आहे, सुप्रीम गुरु बि आहे। भक्ति मार्ग में बि सॾु कंदा आहिनि, ओ गॉड फादर। मरण समय बि चईंदा आहिनि, हे भॻवान, हे ईश्वर। पुकारंदा आहिनि परंतु कंहिंजी बुद्धि में यथार्थ रीति वेंदो न आहे। फादर त सभु आत्माउनि जो हिकु थी वियो। पोइ चइबो आहे, हे पतित पावन। त गुरु बि थी वियो। चईंदा आहिनि दुख सां असांखे लिबरेट करे शांति धाम में हली हलो, बाबा वठी हलो। त बाप बि थियो, पतित पावन सतगुरु बि थियो। पोइ सृष्टि चक्कर कीअं फिरंदो आहे, मनुष्य 84 जन्म कीअं वठंदा आहिनि, इहे बेहद जी हिस्ट्री जोग्राफी बाबा अची करे ॿुधाईंदा आहिनि। हिन करे सुप्रीम टीचर बि थी वियो। त बाप ठही करे असांखे लिबरेट कंदा आहिनि, टीचर ठही करे असांखे पढ़ाईंदा आहिनि, सतगुरु ठही करे असांखे पतित पावन बि ठाहींदा आहिनि। पावन ठहिण जी श्रीमत ॾींदा आहिनि न। अज्ञान काल में बाप अलॻि, टीचर अलॻि, गुरु अलॻि हूंदो आहे। इहो बेहद जो बाप टीचर गुरु हिकु ई आहे। केतिरो फ़र्क़ु थी वियो न। बेहद जो बाप बेहद जो वरसो ॾींदा आहिनि ॿारनि खे। इहे बि हद जो वरसो ॾींदा आहिनि, उहे बि हद जो वरसो ॾींदा आहिनि। पढ़ाई बि हद जी आहे। वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी खे त कोई ॼाणंदो ई न आहे, इहे कंहिंखे पतो न आहे। लक्ष्मी नारायण राज्य कीअं पातो, केतिरो समय ताईं उहो राज्य हलियो। पोइ त्रेता में राम सीता में केतिरो समय राज्य कई, कुझु बि न ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो बेहद जो बाबा आयल आहिनि असांखे पढ़ाइण। पोइ बाबा सदगति जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि। तव्हां 84 जन्म वठंदे वठंदे पतित थिया आहियो, हाणे पावन ठहिणो आहे। ये तमो प्रधान दुनिया आहे न, सतो रजो तमो में हर चीज़ ईंदी आहे। ये जो सृष्टि आहे उनजी बि आयु नई सो पुराणी सो नई थींदी आहे। ये त सभु ॼाणंदा आहिनि। सतयुग में भारत बि हुयो, उन में देवी देवताउनि जो राज्य हुयो, गॉड गॉडेसिस जो राज्य हुयो। अच्छा, पोइ छा थियो? उन्हनि पुनर्जन्म वरितो, सतो प्रधान का सतो रजो तमो में आया, एतिरा जन्म वरिता। भारत में 5000 वर्ष पहिरियों लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो, त उते मनुष्यनि जी एवरेज आयु हुई 125-150 वर्ष। उन्हनि खे अमरलोक चइबो आहे। अकाले मृत्यु उते कॾहिं थींदी न आहे। इहे मृत्यु लोक आहे न, अमरलोक में मनुष्य अमर हूंदा आहिनि, आयु वॾी रहंदी आहे। सत्युग में पवित्र गृहस्थ आश्रम हुयो, वाइसलेस वर्ल्ड हुयो न। हाणे आहे विशेष वर्ल्ड। तव्हां ॼाणंदा आहियो असां शिव बाबा जी संतान आहियूं, वरसो शिव बाबा सां मिलंदो आहे। इहे दादा आहे, उहो ॾाढा ग्रेट फादर, वरसो ॾाॾे सां मिलंदो आहे। ॾाॾे जी प्रॉपर्टी ते सभिनि जो हक़ु हूंदो आहे। ब्रह्मा खे चइबो आहे प्रजापिता। एडम ऐं ईव, आदम बीबी, उहा निराकार गॉड फादर। ये प्रजापिता ब्रह्मा थी विया असांजा साकारी पिता, साकारी फादर। इन्हनि खे पंहिंजो शरीर आहे। शिव बाबा खे पंहिंजो शरीर न आहे। उहो त तव्हांखे वरसो
त तव्हांखे वरिसो मिलंदो आहे शिव बाबा सां ब्रह्मा द्वारा। ॾाॾे जी मिल्कियत मिलंदी त बाप द्वारा न, शिव बाबा सां ई ब्रह्मा द्वारा। तव्हां पोइ मनुष्य खां देवता ठाहो था। मनुष्य खां देवता कीअं कर त न लागे वार। कंहिं ठाहियो? भॻवानु ठाहियो। मनुष्य खां देवता कीअं ठातो? भॻवानु ठातो। महिमा कंदा आहिनि ग्रंथ में, है न। मनुष्य खां देवता कीअं ठातो? भॻवानु ठातो। महिमा कंदा आहिनि ग्रंथ में। महिमा ॾाढी आहे। जीअं बाबा चईंदा आहिनि न, अलफ़ खे यादि करो त ॿिए बादशाही तव्हांजी। गुरु नानक बि चईंदा आहिनि, जप साहिब त सुख मिले। हुन निराकार अकाल मूर्त बाप जी महिमा ॻाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त सुख मिले। हाणे बाबा खे यादि कंदा आहियूं। लड़ाई पूरी थींदी त पोइ लक्ष्मी नारायण जे राज्य में हिकु धर्म हूंदो। ये सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। भॻवान वाच्य पतित पावन ज्ञान जो सागर भॻवान खे चइबो आहे। उहो ई दुखहर्ता सुखहर्ता आहे। जॾहिं असां बाप जा ॿार आहियूं त ज़रूरु सुख में हुजणा खपऊं न। बराबरि भारतवासी सतयुग में हुयो, बाक़ी सभु आत्मायूं शांतिधाम में हुयो। हाणे त सभु आत्मायूं हिते अचनि थियूं। पोइ असां वञी करे देवी देवता ठहींदासीं, स्वर्ग में पाठ वॼाईंदासीं। हीअ पुराणी दुनिया दुखधाम, नई दुनिया सुखधाम। पुराणो घरु हूंदो ई आहे त पोइ हुन में चूहा सर्प आदि निकिरंदा आहिनि। ये दुनिया बि ईअं ई आहे। हिन कल्प जी आयु 5000 वर्ष। हिन पूरे कल्प जी आयु 5000 वर्ष। हाणे अंत आहे। गांधी जी बि चाहींदा हुया न, नई दुनिया नई दिल्ली हुजे, राम राज्य हुजे। परंतु ये त बाबा जो ई कमु आहे न। देवताउनि जे राज्य खे ई राम राज्य चईंदासीं। नई दुनिया में त ये ज़रूरु लक्ष्मी नारायण जो राज्य हूंदो। पहिरियों त राधे कृष्ण अलॻि अलॻि हूंदा, अलॻि अलॻि राजधानी जा। पोइ हुननि जी सगाई थी त लक्ष्मी नारायण ठहींदा आहिनि। ज़रूरु हिन समय अहिड़ा कर्म कंदा हूंदा। बाबा तव्हांखे करम अकरम विकरम जी गति सम्झाईंदा आहिनि। रावण राज्य में मनुष्य जो कर्म कंदा आहिनि उहो कर्म विकरम थी वेंदा आहिनि। सत्युग में कर्म अकरम थींदा आहिनि। गीता में बि आहे, परंतु नाम बदिली छॾियो। ये भूल करे छॾी आहे न। श्री कृष्ण जयंती त हूंदी आहे सत्युग में। शिव आहे निराकार परमपिता परमात्मा। श्री कृष्ण त साकार में आहे। पहिरियों शिव जयंती थींदी आहे, पोइ श्री कृष्ण जयंती भारत में ई मल्हाईंदा आहिनि। शिवरात्रि चईंदा आहिनि न, बाप अची करे भारत खे स्वर्ग जो राज्य ॾींदा आहिनि। शिव जयंती खां पोइ थींदी आहे कृष्ण जयंती। उन्हनि जे विच में थींदी आहे राखी। शिव जी पवित्रता खपे न। पुराणी दुनिया जो विनाश बि खपे। पोइ लड़ाई लॻंदी त सभु कुझु ख़तमु थी वेंदो। पोइ लड़ाई लॻंदी त पोइ सभु कुझु ख़तमु थी वेंदो। पोइ अची करे नई दुनिया में राज्य कंदा। त हिन पुराणी दुनिया मृत्यु लोक जे लाइ न पढ़ंदा आहिनि। तव्हांजी पढ़ाई नई दुनिया अमर लोक जे लाइ आहे। अहिड़ो कोई कॉलेज न हूंदो जो ॿिए जन्म जे लाइ पढ़ाए। हाणे बाबा चईंदा आहिनि हिन मृत्यु लोक जो अंत आहे, इन करे जल्दी पढ़ी करे होशियारु थियणो आहे। उहो बाप बि आहे, पतित पावन बि आहे न। पढ़ाईंदा बि आहिनि त ये गॉड फादरली यूनिवर्सिटी आहे। भॻवान वाच्य आहे न। श्री कृष्ण जो सत्युग जो प्रिंस हुयो, उहो बि शिव बाबा खां वरिसो वठंदा आहिनि। हिन समय सभु भविष्य जे लाइ वरिसो वठंदा आहिनि। त बाबा चवनि था कि लड़ाई लॻंदी त सभु ख़तमु थी वेंदो। पोइ तव्हां अची करे नई दुनिया में राज्य कंदव। तव्हां हिन पुराणी दुनिया मृत्यु लोक जे लाइ न पढ़ंदा आहियो। तव्हांजी पढ़ाई आहे नई दुनिया अमर लोक जे लाइ। अहिड़ो त कोई कॉलेज न हूंदो न। हाणे बाबा चईंदा आहिनि हिन मृत्यु लोक जो अंत आहे, इन करे जल्दी पढ़ी करे होशियारु थियणो आहे। उहो बाप बि आहे, पतित पावन बि आहे। पढ़ाईंदा बि आहिनि न। त इहे गॉड फादरली यूनिवर्सिटी आहे। भॻवान वाच्य आहे न। कृष्ण त सत्युग जो प्रिंस हुयो, उहो बि शिव बाबा सां वरिसो वठंदा आहिनि।
हिन समय सभु भविष्य जे लाइ वरसो वठनि था। पोइ जेतिरो पढ़ंदा ओतिरो वरसो मिलंदो, न पढ़ंदा त पद कमु थी वेंदो, है न। अगरि पढ़ंदा न त पद कमु थी वेंदो। किथे बि रहो पढ़ंदा रहो। मुरली त विलायत में बि वञी सघंदी आहे। बाबा रोज़ु सावधानी ॾींदा आहिनि, ॿार बाप खे यादि करो, हिन सां तव्हांजे विक्रम विनाश थींदा। आत्मा में जो खाद पयल आहे उहा निकिरी वेंदी। आत्मा 100% प्योर ठाहिणी आहे। हाणे त इम्प्योर आहे न। भक्ति त मनुष्य ॾाढी कंदा आहिनि। तीर्थनि ते मेलनि ते लाखों मनुष्य वेंदा आहिनि। इहे त जन्म जन्मांतर हलियो आयो न। केतिरा मंदर आदि ठाहींदा आहिनि, महिनत कंदा आहिनि, पोइ बि सीढ़ी उतरंदा ईंदा आहिनि। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां चढ़ती कला सां सुखधाम में वेंदासीं। पोइ असांखे उतरणो आहे। पोइ कलायूं कम थी थींदी वेंदियूं। नए मकान खे 100 वर्ष पोइ बबको ज़रूरु कमु थी वेंदो आहे न। 10 वर्ष खां पोइ तव्हां नई दुनिया सतयुग में आहियो। 1250 वर्ष खां पोइ राम राज्य शुरू थींदो। हाणे त बिल्कुलु ई तमो प्रधान आहे। मनुष्य केतिरा थी विया आहिनि, दुनिया पुराणी थी वई आहे। उहा माण्हू त फैमिली प्लानिंग जे प्लान ठाहींदा रहंदा आहिनि, केतिरो मूंझदा रहंदा आहिनि। असां लिखंदा आहियूं इहा गॉड फादर जो ई कमु आहे। सतयुग में 9-10 लख मनुष्य वञी करे रहंदा आहिनि। बाक़ी सभु पंहिंजे घर स्वीट होम हली वेंदा आहिनि। इहा गॉड फैमिली प्लानिंग आहे। हिकु धर्म जी स्थापना, बाक़ी सभु धर्मनि जो विनाश। इहे त बाबा पंहिंजो कमु करनि था। उहे चवंदा आहिनि विकार में भल वञो परंतु ॿार न थिए। दुनिया जा माउ पीउ त हीअं चवंदा आहिनि। ईअं कंदे कंदे थींदो कुझु बि न। इहा प्लानिंग त ॿेहर जे बाप जी आहे, है न। फैमिली प्लानिंग बाबा चवंदा आहिनि मां ई दुखधाम सां सुखधाम ठाहिणु आयो आहे। हर 5000 वर्ष पोइ ईंदो आहे। कलयुग जे अंत और सतयुग जे आदि में हाणे संगम आहे। जबकि पतित दुनिया सां पावन दुनिया ठहींदी आहे। पुराणी दुनिया जो विनाश, नई दुनिया जी स्थापना। इहे त बाप जो ई कमु आहे। सतयुग में हुयो हिकु धर्म। इहे लक्ष्मी नारायण विश्व जा मालिक हुया। महाराजा महारानी हुया। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। इहा माला कंहिंजी ठहियल आहे? मथे में फूल शिव बाबा, पोइ युगल दानो ब्रह्मा सरस्वती। उन्हनि जी इहा माला आहे जो विश्व खे नर्क सां स्वर्ग पतित खां पावन ठाहींदी आहे। पतित खां पावन ठाहींदी आहे। जो सर्विस करे करे ईंदा आहिनि उन्हनि जी ई यादि रहंदी आहे न। त बाप सम्झाईंदा आहिनि सतयुग में पवित्र हुया। प्रवृत्ति मार्ग पवित्र हुयो न। हाणे त पतित थी वियो आहे। ॻाईंदा बि आहिनि न, पतित पावन अचो, अची करे असांखे पावन ठाहियो। अची करे असांखे पावन ठाहे। सतयुग में थोरी हीअं पुकारदा पतित पावन अचो। सुख में कोई बि बाप जो सिमरन न कंदा आहिनि। दुख में सभु सिमरन कंदा आहिनि। बाबा आहिनि ही लिबरेटर, रहमदिल, ब्लेसफुल। अची करे सभिनि खे मुक्ति, जीवन मुक्ति ॾींदा आहिनि। बाबा आहिनि ही लिबरेटर, रहमदिल, ब्लेसफुल, जो अची करे सभिनि खे मुक्ति, जीवन मुक्ति ॾींदा आहिनि। सॾ बि उन्हनि खे कंदा आहिनि। अची करे स्वीट होम में वठी हलो। हाणे त न दुनिया में सुख न आहे। इहो आहे प्रजा जो प्रजा ते राज्य। सतयुग में त राजा रानी प्रजा ई हूंदा न। सतयुग में राजा महाराजा महारानी ऐं प्रजा।
है न। बाप ॿुधाईंदा आहिनि तव्हां कीअं विश्व जा मालिक ठहींदा आहियो, हुते तव्हां वटि अथाह अनगिनत धन रहंदो। सोने जी ईटियुनि जा मकान ठहींदा आहिनि न। मशीन सां सोने जी ईटियूं निकिरंदी रहंदियूं आहिनि, पोइ उन्हनि में हीरा जवाहरातनि जी जड़त कंदा आहिनि। द्वापर में बि केतिरा हीरा हुया जो लूटे करे विया। हाणे त कुझु सोनो ॾेखाए में न ॾींदो आहे। इहे बि ड्रामा में नूंद आहे। बाबा चईंदा आहिनि मां हर 5000 वर्ष पोइ ईंदो आहियां। पुराणी दुनिया जे विनाश जे लाइ इहे एटॉमिक बॉम्ब्स आदि ठहिया आहिनि। इहे सभु साइंस आहे। बुद्धि सां ईअं चीजूं कढंदा रहंदा आहिनि जंहिंसां पंहिंजी ई कुल जो विनाश कंदा आहिनि। इहे कोई रखण लाइ थोरी ठाहींदा आहिनि। इहे त रिहर्सल थींदी रहंदी आहे। हाणे ताईं राजधानी स्थापना न थी आहे, तेसि ताईं लड़ाई बि न लॻंदी। तयारी त थियनि थी, उन सां गॾु नेचुरल क्लैमिटीज़ बि थींदी। एतिरा आदमी हूंदा न। हाणे ॿारनि खे हिन पुराणी दुनिया खे भुलिजी वञिणो आहे। बाक़ी स्वीट होम स्वर्ग जी बादशाही खे यादि करिणो आहे। जीअं नयो घरु ठाहींदा आहियूं त पोइ बुद्धि में नयो घरु यादि ईंदो आहे न। हाणे बि नई दुनिया जी स्थापना थिए थी। बाबा आहिनि सर्व जा सदगति दाता। आत्मायूं सभु हली वेंदियूं, बाक़ी शरीर हिते ख़तमु थी वेंदा। आत्मा पवित्र ठहींदियूं बाप जी यादि सां। पवित्र ज़रूरु ठहिणो आहे। देवतायूं पवित्र आहिनि, उन्हनि जे अॻियां कॾहिं बीड़ी तंबाकू आदि न रखिबो आहे। इहे वैष्णव आहिनि न। विष्णुपुरी चइबो आहे। उहा आहे वाइसलेस वर्ल्ड, इहा आहे विशेस वर्ल्ड। हाणे वाइसलेस वर्ल्ड में वञिणो आहे। समय बाक़ी थोरो आहे। इहे त ख़ुदि सम्झंदा आहिनि एटॉमिक बॉम्ब सां सभु ख़तमु थी वेंदो। लड़ाई त लॻणी आहे न। चईंदा आहिनि असांखे कोई प्रेरणा करण वारो आहे जो असां ठाहियूं था। ॼाणंदा आहिनि पंहिंजे कुल जो विनाश थिए थो न, परंतु ठाहिण बग़ैर रही न सघंदा आहिनि। शंकर द्वारा विनाश, इहा बि ड्रामा में नूंद आहे, है न। विनाश त साम्हूं बीठो ई आहे। विनाश त साम्हूं बीठो ई आहे। ज्ञान यज्ञ सां इहे विनाशवाला प्रज्वलित थींदी। ज्ञान यज्ञ सां इहे विनाशवाला प्रज्वलित थींदी। हाणे त स्वर्ग जा मालिक ठहिण लाइ पढ़ो था। इहा पुराणी दुनिया ख़त्म थी नई थी वेंदी। इहे चक्र फिरंदो ई रहंदो आहे। हिस्ट्री मस्ट रिपीट। पहिरियों आदि सनातन देवी देवता धर्म हुयो, पोइ चंद्रवंशी क्षत्रिय धर्म थींदो आहे। उन खां पोइ इस्लामी बौद्धी आदि ईंदा आहिनि। ज़रूरु पहिरें नंबर वारो ईंदो न, ऐं ॿिया सभु विनाश थी वेंदा। तव्हां ॿारनि खे केरु पढ़ाईंदो आहे? उहो निराकार शिव बाबा, उहो ई शिक्षक सतगुरु आहिनि न। अचण सां ई पढ़ाई शुरू कंदा आहिनि। इन करे लिखियलु आहे शिव जयंती सो गीता जयंती, गीता जयंती सो श्री कृष्ण जयंती। शिव बाबा सतयुग जी स्थापना कंदा आहिनि न। शिव बाबा सतयुग जी स्थापना कंदा आहिनि। कृष्णपुरी सत्य खे चइबो आहे। हाणे तव्हांखे पढ़ाइण वारो कोई साधु संत सन्यासी मनुष्य न आहे। इहे त दुख करता सुख करता शिव बाबा आहे। बेहद जो बाबा आहिनि। 21 जन्मनि जे लाइ तव्हांखे वरसो ॾींदा आहिनि। विनाश त थियणो ई आहे। हिन समय जे लाइ चइबो आहे कंहिंजी दॿी रही धूल में कंहिंजी राजा खाए। चोराकारी बि ॾाढी थींदी आहे। आग लॻणी आहे। हिन यज्ञ में सभु स्वाहा थी वेंदो। हाणे थोरी थोरी आग लॻंदी, पोइ बंदि थी वेंदी। थोरी अजन देरी आहे। हाणे सभु आपस में लड़ंदा। छुड़ाइण वारो कोई रहंदो ई न। बाबा बि साक्षी थी ॾिसंदा। रक्त जी नदियुनि खां पोइ दूध जी नदियूं बहंदियूं। इन खे चइबो आहे खूने नायक खे।
है न। ॿारनि साक्षात्कार बि कयो, पोइ इन अखियुनि सां बि ॾिसंदा। विनाश खां पहिरियों बाबा खे यादि करिणो आहे त सतो प्रधान आत्मा ठही वेंदी। इन करे बाबा चईं न जल्दी जल्दी यादि करो, मूंखां पूरो पूरो वरसो वठी वठो। बाप नई दुनिया स्थापना करण जे लाइ तव्हांखे तयारु करनि था। राजधानी पूरी स्थापना थी वेंदी, पोइ विनाश शुरू थींदो। अच्छा, मीठी मीठी सिकी लधी ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, विष्णु बुरी में हलण लाइ स्वयं खे लाइक़ु ठाहिणो आहे, संपूर्ण पावन ठहिणो आहे, अशुद्ध खान पान जो त्याग करो, विनाश खां पहिरियों पंहिंजो सभु कुझु सफल करे ॾियो। संकल्प, समय, श्वास जो बि धन है न, स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियो, स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रियो सभु सफल करिणो आहे न। असां वटि जो बि आहे, जो ज्ञान आहे, जो गुण बाबा ॾिना अथई, जो शक्तियूं ॾिनी अथई, उन्हनि खे कार्य में लॻाए ॿियनि जो भलो करो। ॿियो आहे जल्दी जल्दी पढ़ी करे होशियारु थियणो आहे, कोई बि विक्रम न थिए इन जो ध्यानु रखिणो आहे। वरदान आहे, फरियाद खे यादि में परिवर्तन करण वारा स्वतः ऐं निरंतर योगी ठहो। संगम युग जी विशेषता आहे हाणे हाणे पुरुषार्थ, हाणे हाणे प्रत्यक्ष फल, हाणे स्मृति स्वरूप, हाणे प्राप्ति जो अनुभव, हाणे हाणे स्मृति स्वरूप, हाणे हाणे प्राप्ति जो अनुभव। भविष्य जी गैरेंटी त आहे, लेकिन भविष्य खां बि श्रेष्ठ भाग्य हाणे जो आहे। हिन भाग्य जे नशे में रहो त स्वतः यादि रहंदी। जिते यादि आहे उते फरियाद न आहे। छा करूं, कीअं करूं, इहे त थींदो न आहे। थोरी मदद ॾियूं, इहे त फरियाद आहे। त फरियाद खे छॾे करे स्वतः योगी, निरंतर योगी ठहो, है न। छा करूं, कीअं करूं बाबा, इहे त थींदो ई न आहे, असांखे थोरी मदद करो, इहे थी वई फरियाद करणु। इन जे बदिले सदा बाप जी यादि में रहो त स्वतः योगी, निरंतर योगी ठहो। स्लोगन आहे, जो स्वयं खे महिमान सम्झी करे हलंदा आहिनि उहे महान स्थिति जो अनुभव कंदा आहिनि। अव्यक्त इशारो आहे, संगठन जो बल, स्नेह जो बल, हिक ॿ खे सहयोग ॾियण जो बल, सहनशीलता जो बल जमा करो त माया कॾहिं बि वार न करे सघंदी, है न। कहिड़ो कहिड़ो, संगठन जो बल, स्नेह जो बल, हिक ॿिए खे सहयोग ॾियण जो बल, सहनशीलता जो बल जमा करो त माया कॾहिं बि वार न करे सघंदी। पोइ जय जयकार जो नारो लॻंदो। जॾहिं एतिरा हाणे अनेक हूंदे बि हिकु ॾेखारी ॾींदा आहिनि, हिक जी लग्न में मग्न आहिनि, हिकड़ स्थिति में स्थित थींदा, तॾहिं प्रत्यक्षता जी निशानी ॾेखारी में ॾींदी। तव्हां सभिनि जी प्रतिज्ञा ई प्रत्यक्षता खे लाहींदी। त सदा संगठन जो बल हुजे, स्नेह जो बल हुजे, सहनशीलता जो बल हुजे, हिक ॿिए खे सहयोग ॾियण जो बल हुजे, तॾहिं माया असां ते वार न कंदी ऐं असां सदा हिकड़ स्थिति में स्थित रहंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।